दिलावर साईं, जॾहिं खां हाशिम अव्हां जो टक्कर थियो आहे तॾहिं खां तव्हां उदास आहियो। इजाज़त हुजे त संगत खे वठी हाशिम खे परचाए अचूं। न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बराबरि हाशिम मुंहिंजो भाउ आहे ऐं हुनजी जुदाई जो घाव मुंहिंजे सीने में आहे। पर हिन वक़्तु मूंखे भेण राजुल जी परेशानी आहे। दिलावर साईं, इहा राजुल वरी केरु आहे? राजुल हिकु मज़लूम औरत आहे जंहिंखे मूं पंहिंजी भेण बणायो आहे। पर पोइ ख़बर पई त उहा शेरूअ जी ज़ाल आहे। छा? दुश्मन जी ज़ाल खे तव्हां भेण बणायो? दिलावर साईं, तव्हां वॾी ग़लती करे वेठा आहियो। न मंज़ूर, मूं का बि ग़लती न आहे। मूं काल्ह बि मज़लूम जो साथ ॾिनो ऐं अॼु बि मज़लूम जो साथ ॾेई रहियो आहे। पर दुश्मन जी ज़ाल खे अव्हां भेण कीअं था बणाए सघो? छो त हूअ हिकु ज़ालिम जी ज़ाल आहे ऐं ज़ालिम जी ज़ाल हुअण जे नाते सां अञा बि वधीक ज़ुल्म जो शिकार आहे। पर सलाम आहे उन औरत खे, रोज़ उन ज़ालिम मुड़स जा मोचड़ा खाई बि रब खां उनजी वॾी उमिरि जी दुआ घुरी। मंज़ूर, जॾहिं बि मां ज़ालिम शेरूअ खे मारण जी कोशिश थो करियां त उन मज़लूम औरत जा सदका मुंहिंजे कननि में गूंजनि था। ॿुधाए मां छा करियां मां? अलाह चङी कंदो दिलावर साईं। अव्हां सबुर कयो ऐं इंतज़ार कयो। ऐं ॾिसजो त ज़ालिम पंहिंजे अंजाम ताईं हिकु ॾींहुं ज़रूर पहुचंदो। ठीकु आहे मंज़ूर, तव्हां होशियारी सां रहिजो छो त शेरू चितो थियलु आहे। बंगुल खाना हाणे हो तय करो त हिन सरदार शाह ज़मान कहिड़ी सज़ा रेस दरिया खां न मौत खां वधीक पुछड़ी ॿी का सज़ा आहे ई कान। न बंगुल खानन, मौत जी सज़ा तमाम नंढड़ी सज़ा आहे। जीअं हुन मजनू टंगू भंजराए खे मंटो करे छॾियो, मां बि हुनखे टंगू ज़िंदा छॾे भली तड़पे। मूंखे त सिर्फ़ सरदारीअ जी पग, बाक़ी सरदार शाह ज़मान सां जहिड़ो असर वणे बस कयो। मूंखे छा? न दरिया खां न शाह ज़मान वॾा गुनाह कया, हुनखे जीतान नथो ॾेई सघिजे। मां हुनखे उफट मारी। पहिरियां तव्हां शाह ज़मान
साईं जी बादशाही जो ख़ैर खपे भी थे। दिलावर ये खबर किथे गुम है? सरदार साईं इते ही आहियां, अवां जी बादशाही में। भला हाणे सुमर कीअं? ठीकु आहे, अॼु या सुभाणे मोटींदो। दिलावर दरिया खान ऐं बंगुल ॿई हिकु थी विया ऐं मूं ते हमले करण जी तयारी करे रहिया आहिनि। सरदार साईं को बि फर्क़ु नथो पए, इहा पूरी कुतनि जी लोध शींहं जो शिकार कॾहिं बि न आहे करे सघंदी। दिलावर मूंखे पंहिंजो फिक्र न आहे, न ई मां इन्हनि वॾेरनि खां रिझण वारो आहे, पर मूंखे ख़ौफ़ इहो आहे त मुंहिंजे राज जो को मिस्कीन माण्हू मारिजी न वञे। सरदार साईं मां सम्झां थो, पर अहिड़नि वॾेरनि लाइ मां ऐं मुंहिंजी संगत ई काफ़ी आहे। पर तव्हां वॾा आहियो, अकुल जा काबर आहियो, जेकॾहिं तव्हांखे दुश्मननि खां ख़तरो आहे त तव्हां भल ॿियो राज कयो। हा दिलावर, हिक खां ॿ भला, ॿिनि खां चार भला। हाणे दुश्मन सही संभरी ईंदा त हमरा वधीक हुजनि त बहितर आहे। मां हर हाल में दरिया खान ऐं बंगुल खे शिकस्त ॾियण थो चाहियां। ठीकु आहे सरदार साईं, तव्हां अमरा बि घुरायो ऐं हथियार बि घुर्जनि। असांखे लांचर ऐं गोला घुर्जनि, छो त हाणे दुश्मननि खे अहिड़ो सबक सेखारणो आहे जो उन्हनि जा लाश बि न ॻोल्हजनि। हा दिलावर, ये बंगुल ऐं दरिया खान लाख लाई दंग करे मारियो। हा सरदार साईं, कयूं था हिन जो बिलो, ॾियूं था ॾारो। जेकॾहिं दरिया खान ऐं बंगुल इहो सम्झनि था त सरदार अकेलो थी वियो आहे त इहा उन्हनि जी भुल आहे। जेको सरदार ॾांहुं आङुर खणंदो मां उनजी बाह कपे छॾींदुसि, जेको सरदार ॾांहुं अखि खणंदो मां उनजा डोडा कढी छॾींदुसि। हाशिम, जेकॾहिं सरदार ते ॾुखियो ॾींहुं आयो न, असां बि माथे करे कोन वेंदासीं। मां बंगुल खे तमामु जल्द सबक सेखारींदुसि, छो त सरदार जे खिलाफ सोचण जी बि सज़ा आहे। दरिया खान ऐं बंगुल गॾिजी सरदार खे मारण जो प्लान ठाहियो आहे। इन खां अॻु मां इन्हनि ॿिन्ही खे कफन में वेढ़े गब्बर जे हवाले कंदुसि। हाशिम, काल बि मां तोसां गॾु हुअसि, अॼु बि तोसां गॾु आहियां। जॾहिं चवंदे तॾहिं ऋण ॿारींदासीं। साईं दादा, हाणे देर नाहे करणी, संगत खे फोन कर त हू तयारी वठनि। पहिरियां कंहिंखे कफन पाराइणो आहे, दरिया खान खे या बंगुल खे? पहिरियां हली दरिया खान खे धूड़ कंदासीं, पोइ बंगुल जो पटको लाहे मिट्टीअ में मिलाईंदुसि। असरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। मुआबेका ॿियो छा अथई जो सुबुह लाॻू सोचुनि में ॿोॾो पियो आहे। बसरा पंहिंजे अलाह खे पियो थो यादि करियां, क़यामत अचण वारी आहे, सॼो ॻोठ लॾण जी तयारनि में अथई। देखा इहे जहिड़ा झटा रोज़ पिया था थियनि, हाणे इन्हे में लॾण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे जो हरू भरू परेशान थिया आहिनि। बसरा हिन भेरे जहिड़ो कोन थींदो, जंग थींदी जंग। वॾेरो दरिया खान ऐं बंगुल खान पाण में मिली विया आहिनि ऐं हुननि राकेट लांचर बम घुराया आहिनि, चवनि था सॼो ॻोठ मारींदासीं। हेॾे ॿुध बेगा, ॻाल्हि सची थो करे या इहे ठाह ठाहींदो आहे? बसरा कसम आहे सुहारे जो। बेगा भला ॻाल्हि त ॿुध, ज़ाइफुनि खे त कोन मारींदा न? चवनि था नंढड़ा ॿार मासूम मारींदा, बम लॻंदा, धमाका थींदा, नंढड़ी क़यामत ईंदी। वाह, रेजारे त कोन थो न? पोइ बसरा मुंहिंजो पंहिंजो साहु सुकियो पियो आहे, तोखे मां छो
रेजारींदुसि। पोइ बेका पाण हलूं था राजुल। वाह जी ॻाल्हि कई थी बसरा। दिल थी चवे त अॼु मां तोखे चवां त सफ़ा सही माण्हू। त कहिड़े ॾींहुं सही माण्हू न हुयसि, हाणे सही माण्हू आहे। मां हमेशह सही माण्हू आहियां। हा बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा। हिम्मत छो वारी आहे? जेकॾहिं हाशिम न आहे त मां त वेठी आहियां न। जी मीरा, ॻोठ में हुल पियो हले त मंगुल खान ऐं दरिया खान सरदार शाहज़मान ते हमलो करण वारा आहिनि। बाबा, सरदार जो फिक्र तूं छो थो करी? सरदार जा मुहाफ़िज़ घणा आहिनि। इहे ॿई राकास असांजा बि दुश्मन आहिनि। मूंखे त ख़ौफ़ आहे त किथे शमीर ऐं बहादुर खान असांजे घर में घिरी न हमलो कनि। बाबा, जंहिंजा जज़्बा जबलनि सां ॻाल्हाईंदा हुजनि तंहिंजे नसीब में नाकामीअ जो तसवुर ई न हूंदो आहे। बाबा, ही हथ रुगो मेहंदीअ जे चिट चिटण जे लाइ न आहिनि, पर ही हथ बंदूक बि हलाए सघनि था। बाबा, मुंहिंजा हौसला जबलनि खां बि ऊंचा आहिनि। तूं फिक्र ई न कर। जेकॾहिं को बि हिन घर में घिड़ियो न त हिन घर मां हुनजो लाश निकिरंदो। अदी मूंखे त ॾाढो भउ थो थिए। जेकॾहिं हाणे बहादुर असांजे घर में घिरी आयो न, मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि, ख़ुदकुशी करे छॾींदसि। मां न ससी, मरन तुंहिंजा दुश्मन। मां पोड़ो ज़रूर थियो आहियां, पर अञा बि हिननि हथनि में एतिरी ताक़त आहे जो बंदूक खणी सघनि। हा ससी, तूं फिक्र ई न कर। हिन भेरे बाज़ी असांजी आहे, छो त हिन भेरे असांखे कंहिंजो बि आसरो न आहे। असीं पंहिंजे ज़ोर ते विढ़ंदासीं ऐं मदद अलाह कंदो। हिन दफ़े मां ख़ुदकुशी कोन कंदसि। पहिरियों धकु ई बहादुर खे हणंदसि। मां छो मरां? मां इन बहादुर खे मारींदसि। ओ ईअं जी ससी, कुछ हिम्मत कर। मीरा, तूं हर वक्त पाण सां बंदूक गॾु रख। जे दुश्मन अचे त कुक चीरे फाड़े छॾीस। ईअं ई थींदो बाबा। तूं समझ, हालात ऐं खादम ज़िंदा वेठा आहिनि। ख़बर दिलावर, दरिया खान ऐं बंगुल सब्र में या खुटी खई थी वञनि। सरदार साईं, बंगुल ऐं दरिया खान मौत पिया कनि। शायद सब्र वारे ॾींहुं इहे ॿई शैतान ॼावा ई कोन हा। त पोइ उन्हनि खे मुंहुं टोड़ जवाब ॾियणो आहे दिलावर। मां इन्हनि ॿिन्हिनि शैताननि खे रत जा ॻोढ़ा न रुआरिया न, त मुंहिंजो नालो दिलावर न आहे। दिलावर, कच्चे जो दिलावर। दिलावर, दुश्मन कंहिं बि वक़्तु दाव चुटे सघे थो। इन करे तूं पंहिंजा हमरा ऐं मुंहिंजा हमरा वटि नाकाबंदी करे छॾ। हाज़ुर सरदार साईं, मां हींअर ई नाकाबंदी थो करायां। ख़ुदा बख़्श। जी बाबल साईं। ॻोठ वारनि खे होशियार करे छॾ। जंहिं वटि जेको बि हथियार आहे, जहिड़ो बि आहे, उहो पाण सां गॾु खणी चौकी ॾे। सभिनी खे चओ हिमत कनि, मां बि राज वारनि सां गॾु आहियां। ठीकु आहे बाबल साईं। ऐं हा, जमाल खे चइजांइ त पल्ले जे घर जी हिफ़ाज़त करे। मुंहिंजा माण्हू बि ॻोठ में मौजूदु हूंदा, पर जमाल त होशियार रहे। होशियार जमाल चवण आहे, हुन सां गॾु पूरो राज आहे। जेका अव्हां जी मर्ज़ी बाबल साईं।
हली वञे न त जिंदा वापस न वञे। परवाह न कयो सरदार साईं, दुश्मनन खे लाश करण बि न ॾींदासीं। ईअं दरिया खान ऐं बंगुल खान जे मथे में तिॾ वेठल आहे, या तिॾ उन्हनि जी कढणी पवंदी। बेवकूफ़ कंहिं जाइ जा मुंहिंजी ख़ामोशीअ खे मुंहिंजी कमज़ोरी था सम्झनि। हाशिम, तूं हिते तो त ॻोठ न अचण जो कसम खयो हो, पोइ कीअं ॻोठ में आयो आई? बाबल साईं, मुंहिंजो कसम नंढड़ो हो ऐं तव्हांजी इज़त वॾी आहे, इन करे मूं पंहिंजो कसम तोड़े छॾियो। तव्हांखे मुसीबत में अकेलो कीअं छॾियां? हाशिम, मूंखे तुंहिंजी का बि ज़रूरत न आहे, मूं वटि माण्हुनि जी का बि कमी न आहे। हले वञी था। बाबल साईं, भली तव्हांखे असांजी ज़रूरत न हुजे, पर असांखे तव्हांजी ज़रूरत आहे। जेकॾहिं मूंखे लोथे बि कढंदे न, पोइ बि मां कोन वेंदुसि। हा, बाक़ी खेर थी वञे पोइ मां पाण हलियो वेंदुसि। तव्हांखे मुसीबत में ॾिसी हलियो आयो आहियां, हींअर मां कोन ईंदुसि। मूंखां वधीक तुंहिंजी पले खे ज़रूरत आहे, छो त पले जूं न्याणियूं अकेलियूं आहिनि। हाशिम, तूं ओॾां हलियो वञ। पलियो? हा, केरु पलियो? मां कंहिं पले खे कोन थो सुञाणियां। मूं बि राज वारनि जी इज़त खां वधीक तव्हांजो शान मता हुआ। ठीकु आहे, तूं कोन वणंदे, न वणंदे तूं, मां वञा थो। बाबल साईं, मां सेरांदी ॾेई सुम्ही रह, जेसि ताईं हाशिम जी सिसीअ में साहु आहे, तेसि ताईं तव्हांजी पग मेरी थियण कोन ॾींदुसि। अचु सुमर। हिकिड़ो कदम बच्चन वधाइजा। मुंहिंजी उमिरि छेड़े करणी आहे। वञ मसीत में अल्लाह अल्लाह कर। बुढ़ा, हाणे असांजी रस्ते रोक न कर, हल अॻियां थी हल। हीअ दिल वीरन लाइ तड़पे थी बुढ़ा, हल हल।